अस्सलाम वालेकुम नाज़रीन। महरान टीवी न्यूज़ में मां आहियां सुहेल अहमद ऐं मां आहियां फरा शबीर। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सॼे मुल्क में कोरोना बेकाबू। कराची में मस्बत केस जी शरह 20 ॾहाई 1, हैदराबाद में 18, फैसलाबाद में 17 सैकड़ो थी वई। सूबाई सतह ते KPK में मस्बत केस जी शरह 19 सैकड़ो रिकॉर्ड। सिंध में मजमूई शरह 13, बलोचिस्तान में 7 ॾहाई 3 ऐं पंजाब में 3 ॾहाई 3 सैकड़ो थी वई। इस्लामाबाद में 27 घिटियुनि खे सील कयो वियो। कराची, हैदराबाद, इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, फैसलाबाद, मुल्तान, आज़ाद कश्मीर जे मुज़फ्फराबाद ऐं मीरपुर तोड़े गिलगित में पाबंदियूं लागू। NCOC पारां ऐलान लॉकडाउन जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। कारोबार राति 8 वॻे बंदि, हफ़्ते में 2 ॾींहं मोकल हूंदी। सरकारी ऑफिसनि में हाज़िरी ऐं मुसाफ़िर बसनि में मुसाफ़िरनि जो अंग 50 सैकड़ो हूंदो। रेस्टोरेंट्स में इंडोर डाइनिंग ते पाबंदी लागू। सिंध सरकार जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त सिंध में कोरोना जी सूरतहाल ख़राब आहे। PTI वारा लॉकडाउन जी मुखालफ़त करे माण्हुनि खे गुमराह पिया कनि। सूरतहाल कंट्रोल मां निकिरी वई त इहे मुनाफ़िक़ सिंध सरकार खे ज़िम्मेवार करार ॾींदा। सिंध में लॉकडाउन जा मुखालिफ़ लाहौर में लॉकडाउन जी हिमायत था कनि। इहा मुनाफ़िक़त आहे। सिंध में कोरोना वैक्सीनेशन लाइ सुञाणप कार्ड जो शर्त ख़त्म थियण सां सेंटर ते रश में वाध। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त एतिरी वैक्सीन ई नाहे जो माण्हुनि जी ज़रूरत पूरी थी सघे। अॻूणो वॾो वज़ीर क़ाइम अली शाह बि कोरोना वायरस जो शिकार। सुद समाह वारे खाते में भर्तियुनि वारे केस जी ॿुधणीअ दौरान सिंध हाई कोर्ट खे आगाही ॾिनी वई त अॻूणो वॾो वज़ीर कोरोना सबबि पेश नथो थी सघे। अदालत क़ाइम अली शाह ऐं शर्जील मेमण जी ज़मानत में 31 सेप्टेंबर ताईं वाध कंदे नेब खां जांच में अॻुभराई बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध असेंबलीअ में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख वज़ीर आज़म खे ख़त लिखी नवाब शाह वाक़िए जी जांच ऐं कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। हलीम आदिल शेख जो चवणु आहे त ड्रगे अरसे खां सिंध में मुक़रर PSP ऑफिसर PPA जी ग़ुलामी करे रहिया आहिनि। रोटेशन पॉलिसी तहत खेनि ॿियनि सूबनि में उमाणियो वञे। टंडोजाम जे ॻोठ सावण गोपांग में नारी अनीता कूली जो घर मां फाहो खाधल लाश हथ। वारसनि वाक़े खे आपघात करार ॾेई छॾियो। पुलिस पारां जांच जारी। लाड़काणे वेझो पाणी जे खॾ में विञदे 3 ॿारड़ा ॿुॾी फौत। ॻोठ पाड़ू अबड़ो में ॿुॾी वियल 5 वरहनि जे ख़ादम हुसैन, 7 वरहनि जे अली हैदर ऐं 6 वरहनि जी सुहाना चांडो जा मढ़ आहुनि ऐं दाहुनि सां मिटीअ मां हवाले। थर में बीमारियुनि ऐं ग़िज़ाइत जी खोट सबबि मासूम ॿारनि जे फौत थियण वारनि वाक़िअनि में घटिताई न आई। सिविल अस्पताल मिठीअ में 4 ताज़नि ॼावनि ॿारनि समेत वधीक 5 ॿारड़ा फौत। हलंदड़ साल हयातूं विञाईंदड़ ॿारनि जो अंग 353 थी वियो। तंगवाणीअ में नांग जे कखियल औरत खे वैक्सीन न मिलण वारियूं ख़बरूं मीडिया ते अचण बाद DHO तालके अस्पताल पहुतो, अमलो गाइब। DHO कशमोर डॉक्टर एजाज सुमरो फोन करे डॉक्टर्स ऐं अमले खे ॻोल्हण में नाकाम। नांग कखियल मुसामात मांझू अॼु बि बिना वैक्सीन जे वापसि रवानी। ओबावड़ो वेझो अगवा थियल चाचे भाइटे जे घरनि में मायूसी छायल। ॻोठ रही बुहड़ में पाणी जे वारे ते वियल अली गुल ऐं संदसि भाइटे रुख़सार बुहड़ जे मोटरसाइकिल वाक़े वारे हंध तां हथ। हैदराबाद में ट्रांसफार्मर सान्हे केस में गिरफ़्तार एक्सीम ज़फ़र सोलंगी ऐं LS सलीम अदालत में पेश। 12 ॾींहं जी रिमांड वारी पुलिस जी दरख़्वास्त रद्द कंदे अदालत खेनि 2 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो। अमलदारनि जी गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ हैस्को मुलाज़िमनि जो एहतजाज, इंसाफ़ जी घुर। हैदराबाद में चप्पल चोरी करण जे इल्ज़ाम में नौजवान ते इंसानियत सोल तशद्दुद। इलाक़े वासियुनि नौजवान खे कपड़नि खां आजो करे तज़लील जो निशानो बणाइण बाद लोही कैबिन सां ॿधी छॾियो। लतीफ़ाबाद नंबर 8 में पेश आयल वाक़े जा फुटेज साम्हूं अची विया। पन्नो आकिल में शहरियुनि जो 2 घरनि ते बिशनी हुअण जो इल्ज़ाम। सरियाम तशद्दुद में रतो रत करण बाद पुलिस हवाले वापारीअ जो चवणु आहे त बैंक मां पैसा करण बाद 2 नींगरनि पीछो कयो ऐं दुकान ते ख़रीदारी दौरान खीसे मां पैसा करण जी कोशिश कई। हिन हाल में पुलिस छा करे? फैज़गंज थाणे जे पुलिस मोबाइल टायर खां महरूम बणियल अमलदारनि रक़म न हुअण जो जवाब ॼाणाए काफ़ी ॾींहं खां सिरुनि जे टेक ते बीहारे छॾी।